वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़रबुज़ ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु शाल असां सभिनी खे सुन्नत ऐं शरीयत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बे कायनात शैतान जे शर खां, नफ्स अम्मारे जे फितनन खां मालिक करीम शाल असां खे महफूज फरमाए। मेराज शरीफ जो महीनो हो ऐं मुझे ज़हन में ख्याल भी ये हो तो मेराज शरीफ के बारे में कुछ गुजारिशूं कंदुसि, पर इते महफ़िल में वेठे मुझे दिल में ख्याल विधो वियो आहे, मूं पंहिंजो मौज़ू मटाए छॾियो आहे। हिक वबाउल असर, इन ज़माने जी वबा जेका शहरनि बहराड़ियुनि में वॾे तेज़ी सां फैली आहे ऐं फैलिजी रही आहे, उन जे बारे में आउं पंहिंजे बचड़नि खे कुझु आगाह करणु चाहियां। अबे जो कमु आहे पंहिंजे बचनि खे सुठी ऐं सुहिणी सलाह ॾिए, उन्हें खे पंहिंजे औलाद खे, पंहिंजे बचनि खे बेराह रवी खां रोके, प्यार सां बि रोकबो, मार सां बि रोकबो। जेका बेराह रवी हिन दौर में निर्वार थी रही है, वह इखलाकी बेराह रवी है। मानू इखलाकियात जे मामले में तनज़्ज़ुल जो शिकार थी रहा है। उरियानी, फहाशी, बेहयाई, बदनिगाही, बदकिरदारी, बदचलन अज ॾींहों ॾींहुं वधी रही है। इन वबा जे लपेट में जिए आम मानू मुब्तला थींदा वञन पिया, तीअं उहो तबको जंहिंजे लाइ माण्हुनि जो नज़रियो तक़द्दुस वारो आहे, जंहिं तबके खे माण्हू पंहिंजो अॻवान मज़हबी रंग में उन्हनि खे मुक़द्दस समझनि था, अल्लाह सही जल्ल शानो पनाह में रखे। अज उन तबके खे भी इन वबा पंहिंजे लपेट में आंदो आहे। जरूरत इन गाल जी आ त
त इन गाल जे अज़रार नुक़सानात के समझो वने ऐं उन जे बारे में कुरान ऐं सुन्नत जे अहकामात के बुधो ऐं उन के हे ते हंडायो वने त जिए रब्बुल आलमीन जल्ल शानु असा के इन इखलाकी पस्तुन का बचाए असा के पंजे सोहणे नबी जे रस्ते ते हलण जी अज़ान गिरामी वा इखलाकी बेराह रवी जेमें असा जो माशरो असा जो समाज जे लपेट में अची रहो आ खुलन लफ्जन में चवा तो आ जिनाकारी ऐं बदकिरदारी है जेंखे कुरान मजीद के अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु जेको मन फरमायो ऐं असांजे सोहणे नबी